हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर सिंधी बालगान लाइ तैयार कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाइण त ॼाणनि था पर सिंधी अरबी ख़त में लिखी पढ़ी नथा सघनि। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। पोएं सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे ॿिनि अखरनि सां मानूस थियासीं, बे ऐं ॿे। हिन सबक़ में पाण भे जे अखर सां मानूस थींदासीं। बे ऐं ॿे वांगुरु भे जो अखर बि हिकु वॾे खाने ते मुश्तमिल आहे जंहिंजे हेठां 4 टुॿका यानी 4 नुक़्ता लॻाइबा आहिनि। हीअ भे जी अकेली सूरत आहे। कंहिं गिलिफ जी शुरूआति में भे अखर खे हिन रीति लिखिबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भे जी निशानी हीअ आहे। यादि रहे त उर्दू अल्फ़ाबेट में भे जे आवाज़ लाइ अलॻि अखर मौजूदु कोन्हे, तंहिं करे उर्दू अल्फ़ाबेट में भे जे आवाज़ जी नुमाइंदगीअ लाइ बे अखर पुठियां हे जो अखर लॻाइबो आहे। भे जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए भ जे आवाज़ खे ज़ाहिर कबो आहे। भे ज़बर भ जे आवाज़ खे बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण भ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भत, भचर, भगल, भडर। भे जे अखर मथां ज़बर लॻाए ऐं उन जे पुठियां नून जो अखर लॻाए भ जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। भे ज़बर नून भ जे आवाज़ खे बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण भ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भंग, भंगी, भवाटी, भंभोरी। भे जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए भ जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। भे ज़ेर भ जे आवाज़ खे बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण भ आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भेत, भेट, भेतर। भे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए भ जो आवाज़ लिखिबो आहे। भे पेश भ। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भ जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण भ आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भको, भणको, भटो, भडो। भे जे अखर पुठियां अलिफ जी निशानी लॻाए भा जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। भे अलिफ भा। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भा जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण भा सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भालो, भाण, भाव, भाॼी, भारत। भे जे अखर पुठियां वा जो अखर लॻाए भो जो आवाज़ लिखिबो आहे। भे वा भो। बैनुल अक़वामी वायोकी लिपि यानी इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट में भो जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण भो सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भोलड़ी, भोर, भोपो, भोलेनाथ। भे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ऐं पुठियां वा जो अखर लॻाए भू जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। भे पेश वा भू। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भू
जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। भे मथां पेश जी निशानी लॻाए पुठियां वाव ऐं उन जे पुठियां नून जो अखर लॻाए भूं जो आवाज़ लिखिबो आहे। भे पेश वा नून भूं। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भूं जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण भू ऐं भूं सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भूत, भूरी, भूंगो। भे जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए भे जो आवाज़ लिखिबो आहे। भे ये भे। कंहिं गिलिफ जी शुरूआति में भे खे हिन रीति बि लिखिबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भे जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। भे जे हेठां ज़ेर लॻाए ऐं उन जे पुठियां ये जो अखर लॻाए भी जो आवाज़ लिखिबो आहे। भे ज़ेर ये भी। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भी जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। भे जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए उन जे पुठियां ये जो अखर लॻाए ऐं उन जे पुठियां वरी नून जो अखर लॻाए भी जो आवाज़ लिखिबो आहे। भे ज़ेर ये नून भी। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में भी जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण भे, भी ऐं भी सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। भेण, भील, भींडी, भींगियो। इन सां ई हीउ सबक़ु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु लाइक कंदा ऐं कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।